साथियों ये अदड़ियूं वेठियूं अदड़ी ने साम्हूं हटी वञो त ख़बर पइजी वञे सॼी दुनिया खे त एकवीह दफ़ जहिड़े हिन बैराड़ी जे इलाइक़े में हेतिरे वॾे तइदाद में अदड़ियूं ऐं मासूम ॿार गॾु थिया आहिनि। दोस्तों ही एकवीह दफ़ हिकिड़ो तारीख़ में तव्हांखे ख़ुदि तव्हांखे ख़बर न हूंदी तारीख़ जी। एकवीह दफ़ में रहण वारो तव्हांखे ज़हन नशीन करायां थो त बेनज़ीर साहबा जी शहादत खां पोइ जॾहिं ज़रदारी साहब जीअं हाणे सदारती महल में वेठो आहे 2008 में ज़रदारी साहब सदारती महल में वेठो हो। उन सिंध जे मथां हिकिड़ो वॾो हमलो कयो हो। जेके अदड़ियूं बीमार आहिनि निसार जी वालदा या भेनरूं कुर्सी ते वेही रहो, कुर्सी पयूं आहिनि भेणूं तव्हां वेही रहो, बाक़ी नौजवान अदड़ियूं भले वेठियूं रहनि, वेही वेही थकियूं पयूं हुन पंहिंजा पेर पसारनि बीठियूं हुजनि। त जॾहिं ज़रदारी साहब सदारती महल में वेठो हो उन वक़्तु उन सिंध जे ख़िलाफ़ हिकिड़ी वॾी साज़िश कई हुई। तव्हांखे यादि आहे तव्हांजी मादरे वतन सिंध खे ॿध करण लाइ हुन ॿिटो निज़ाम आंदो हो। शहर अलहदा, ॿाराड़ियूं अलहदा, एमक्यूएम खे ख़ुशि करण लाइ हुन सिंध खे ॿध कयो हो। पोइ तरक़ी पसंद पार्टी मुंहिंजी क़यादत में नसीम नगर जे चौक ते कासिमाबाद में पूरा 6 महीना कैंप कायम कई हुई, पूरा 6 महीना। ऐं उहा एतिरी ज़बरदस्त कैंप हुई जो पीपल्स पार्टी जा MP MLA लंघंदा हुआ त पीपी जा झंडा गाॾियुनि था लाहे कंध हेठि करे ईअं लिकी चोरनि वांगुरु था मटींदा हुआ। ऐं पोइ वक़्तु आयो को वज़ीर आला बैराड़ी में वेंदो हो, को वज़ीर बैराड़ी में वेंदो हो त तरक़ी पसंद पार्टी जा कारकुन असांजूं नारी तहरीक जूं अदड़ियूं ऐं सिंध जो अवाम फितल टमाटा भगल बेदन सां उन्हनि जे मुंहं ते वसकारो करे ॾींदा हुआ ऐं इहे वज़ीर मुशीर जलसा न करे सघंदा। तव्हांखे यादि आहे या न आहे? यादि इन ई जदोजहद जे दौरान मां हिन 21 दफ़ जे रोड ते धरनू हणी वेठल होसि। उन ॾींहुं मां धरनू हणी वेठल होसि जंहिं ॾींहुं ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी सिंध असेंबली में बिल विधो त असां ॿिटे निज़ाम ते हथ खणूं था ऐं ॿिटो निज़ाम सिंध तां लथो ऐं तव्हांजी मादरे वतन सिंध अॼु बि कारून झर जे कोर वांगुरु ॻाट ऊचो करे ज़िंदा सलामत बीठी आहे। ईअं आहे या न आहे? ही 21 दफ़ असांजो पुराणो तंज़ीमी साथी सारंग उनड़ जो ॻोठ आहे। सारंग उनड़ जो ॻोठ उनजो कबीलो हुते रहे थो ऐं सभई असांजा उनड़ साथी उन जा बुज़ुर्ग असांजा गॾु जदोजहद में आहिनि। ॿियो नूनारियुनि जो पाड़ो इनायत नूनारी मूंखे नज़र त आयो के न लिखी वियो इनायत नूनारी आहे। इनायत नूनारी जो ॻोठ आहे ऐं ही असांजा अॻे बि मेज़बान हुआ, अॼु बि मेज़बान आहिनि। ऐं नवाब शाह जा समूरा दोस्त तंज़ीमी साथी निसार कीरे जी क़यादत में जहिड़े तरीक़े सां तव्हीं पंहिंजी भेनरुनि खे न्याणियुनि खे ऐं घर भातियुनि खे वठी आया आहियो, तव्हां उन्हनि समूरनि बदमाशनि लुचारनि खे शर्माए छॾियो आहे। जंहिं जदोजहद में ईअं मासूम ॿार ईअं न्याणियूं बाहौसला थी निकिरंदियूं आहिनि, उहा जदोजहद यकीनन कामयाबी माणींदी, यकीनन कामयाबी माणींदी। ऐं ॿियो मां इहो बि वाज़े करणु चाहियां थो त असां 21 दफ़ जे धरने जो ऐलान कयो हो, मूं धरणनि जो ऐलान कयो त हिकिड़ो तमामु वॾी सिंध जी सियासी शख्सियत क़ौम परस्त मूंखे चयईं त डॉक्टर साहब ही जेको ग्रीन इनिशिएटिव आहे पाकिस्तान ग्रीन इनिशिएटिव इनके तो FISF थी संभाले पई
ऐं केनाल उहे पिया कढनि जेकॾहिं उन्हनि जे हथ में इंतज़ाम हूंदो माना सॼी फ़ौज जे हथ में कमु आहे त पोइ छा थींदो। मूं चयो जंहिंजे हथ में कमु हुजे। असांजी सियासत गारियुनि ॾियण जी सियासत कोन्हे। असीं न कंहिंखे गारियूं ॾींदा आहियूं, न कंहिंखे घटि वधि ॻाल्हाईंदा आहियूं, न कंहिंखे ठोश ऐं पथर हणंदा आहियूं। अॼो कोई धरनो इन ॻाल्हि जो मिसाल आहे। हज़ारे गाॾियूं रोड ते बीठियूं आहिनि, पुलिस वारा बीठा आहिनि, न कंहिंखे गार मिली, न कंहिं गाॾी ते पथर लॻो। ईअं आहे या न आहे? असां पुरअमन आहियूं, असां मुंज़िम आहियूं, असां डिसिप्लिन ऐं ज़िम्मेवार सियासी जमायत आहियूं। इन जे करे असांजे दरिया जो पाणी सिंधु दरिया जी आख़िरी जियापो आहे। आख़िरी दरिया जो पाणी बंदि थींदो, फसल कोन थींदा, अनाज पैदा कोन थींदो, बाग सड़ी वेंदा, पखी पखण मरी वेंदा, वण टिण सड़ी वेंदा ऐं पोइ ही ज़मीन मौत जी वादी बणिजी वेंदी। हर जगह ते रुगो लाशनि जा ढेर ऐं को कुत्तो को जानवर लाश पटींदे नज़र ईंदो। असांजा लाश पटे पटे उहे कुत्ता बि उन बुख विझे मरी वेंदा। एथोपिया में जॾहिं ॾुकार पियो हो, अफ्रीका जो मुल्क है एथोपिया, जॾहिं ॾुकार पियो हो, तव्हांखे ख़बर जीजल मां छा हूंदी आहे? जीजल मां छा हूंदी आहे? चवंदी आहे त मुंहिंजे पुट खे ज़िंदगी मिले, मां पंहिंजे पुट जी घोई ऐं पंहिंजे पुट जे घोर थींदमि, पंहिंजी जान ॾींदमि, पर पंहिंजे पुट जी हयाती लाइ दुआ घुरंदी आहे। ईअं आहे या न आहे? मुंहिंजूं माइरूं तव्हां पंहिंजे औलाद लाइ दुआ घुरो थियूं या नथियूं घुरो? पर बुख ऐं ॾुकार, बुख ऐं ॾुकार अहिड़ो बुछड़ो टोल आहे जो मां जी ममता खसे वठंदो आहे। जॾहिं एथोपिया में ॾुकार आयो त हिकिड़ी मां हॾनि पिंजरनि सां हुई। उनजो नंढो मासूम ॿारड़ो 6-8 महीननि जो ॿारड़ो उन जे आॾो तड़पी रहियो हो ऐं मां उन ॿार जी हयाती जी दुआ घुरण जे बजाए इन ॻाल्हि जो इंतज़ार करे रही हुई त मुंहिंजे पुट जा पसा पूरा थियनि त इन जो गोश्त पटे आऊं खां जीअं आऊं ज़िंदा रही सघां। बुख ऐं ॾुकार रिश्तनि जी अहमियत ख़तम करे छॾींदो। असीं अल्लाह खां दुआ था घुरूं त या अल्लाह सिंध ते अहिड़ो ॾुकार न आणिजे। तूं ख़ालिक हक़ीक़ी आहीं, रब्बुल आलमीन आहीं ऐं तुंहिंजूं नेमतूं ऐं रहमतूं हमेशह सिंध ते वसंदियूं रहंदियूं इंशाअल्लाह। कॾहिं सिंध अहिड़ो ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदो। पर जेको तव्हांजो दुश्मन आहे, जेको तव्हांजे वतन जो दुश्मन आहे, उनजी ॾींहुं राति कोशिश इहा आहे त तव्हांजो गैस फुरे विया, तव्हांजो पेट्रोल ऐं डीज़ल फुरे विया, गैस फुरे विया, तव्हांजो मैदनी वसीला फुरे विया, तव्हांजे बच्चनि जो रोज़गार फुरे विया। हाणे तव्हांजे ॿारनि जे वात जो गिरह खसण जे पोयां त असां सिंध जे माण्हुनि जे बच्चनि जे वात जो गिरह खसियूं। थर जूं माइरूं अॼु थर जूं माइरूं जॾहिं बच्चो ॼणनि थियूं त बुख जे विखे उन्हनि जे छाती में खीर नाहे, पंहिंजे ॿार खे थञ नथियूं ॾेई सघनि। ॿार ॼापंदे माउ जे हथनि में तड़पी तड़पी साह ॾियनि था ऐं माउ जेको आहे रत जा ॻोड़ा ॻाड़े पंहिंजे ॿार जे लाश ते मातम कनि थियूं। ऐं ही जेका सिंध आहे, सुभाणे ही सिंध जो उहो ई हशर करणु चाहिनि था। छो जो असां वटि बरसातूं कोन्हनि, असां वटि बरसातुनि जो एॾो वॾो तइदाद कोन्हे। असांजे जर जो पाणी एतिरो नाहे मिठो जंहिं ते ज़रई आबादी थी सघे। असां वटि जबल न आहिनि जिते बर्फ़ ॼमे ऐं पोइ उहा बर्फ़ ॻरी पाणी वही नदियूं भरजनि। असां वटि हिकिड़ो ई जियापे जो ज़रिया आहे, उहो दरिया आहे सिंधु दरिया। छा आहे बाबा? छो घटि था ॻाल्हायो माण्हू?
थकी पिया आहियो छा? बुख लॻी अथव छा सॼे ॾींहं जे करे? छा आहे जियापे जो ज़रियो? सिंधु दरिया आहे। जे सिंधु दरिया बंदि थींदो, सिंधु दरिया बंदि थींदो त असांजे बच्चनि जो वात जो गिरह बंदि थींदो या न थींदो? असांजे जिस्म में जेको रत ढोड़े पियो, इहो रत ॼमी वेंदो या न ॼमी वेंदो? ऐं हीअ ज़मीन, ज़मीन जेका आहे मौत जी वादी बणिजी वेंदी। पोइ छा था चओ? तव्हां हिन ज़मीन खे मौत जी वादी में थियण ॾींदो? ॾींदो? हथ मथे करे ॿुधायो न, कैमरा वारा भरनि था, चवंदा अदड़ियुनि खे डॉक्टर साहब जी तकलीफ़ जी ख़बर ई कान पई, अलाए छा थियो। छा तव्हां दरिया खे सुकण ॾींदो? तव्हां सिंध खे मौत जी वादी में तब्दील थियण ॾींदो? न ॾींदो। छो न ॾींदासीं? छो न ॾींदासीं? जो सिंधु असांजो साह आहे। सिंधु कंहिंजो कंहिंजो साह आहे। कंहिंजो कंहिंजो साह आहे। सिंधु हिकु हिकु फ़र्द जो साह आहे। सिंधु असांजो साह ऐं सिंध असांजी, सिंध असांजी छा आहे? सिंध असांजो, सिंध असांजो, सिंधु असांजो, सिंधु असांजो साह ऐं सिंध असांजी मां। न सिंधु खे सुकण ॾींदासीं, मरण ॾींदासीं, न सिंध खे मरण ॾींदासीं। सिंधु लाइ बि वेड़ विड़दी, छो जो हिननि रज़ननि सोचे वरितो आहे। ऐं असांखे ढेगारियो वियो पिए त बाबा इहा IFSF आहे, मतां ॿधिजी वञो, मतां खजी वञो, मतां गिरफ़्तार थी वञो। मूं चयो त हिकिड़ो अल्लाह अज़ीम आहे ऐं उन खां पोइ जे असांजी नज़र में आहे त उहा सिंध मां अज़ीम आहे। को फांसी जो फंदो ॾेखारे, को बंदूक जी गोली जो डप ॾियारे, को लठ ऐं डंडे जो डप ॾियारे, असांखे सिंध मां जो भाड़ी ऐं गद्दार करे सघे थो छा? छा करे सघंदो? अनिला छा थी चई? हिकिड़ो माण्हू भाड़ियो थींदो, 5 माण्हू भाड़िया थींदा, 500 माण्हू भाड़िया थींदा। हे सिंध त 6 करोड़ इंसाननि जो वतन आहे। 6 करोड़ इंसान कीअं पंहिंजे माउ जी इज़त तां, वकार तां हथ खणी सघंदा? कीअं मौत कढजंदा? कीअं पंहिंजी माउ जो सौदो कंदा? ईअं आहे? चंदा तव्हीं हथ खणी वेंदो? छा था चओ? ही चंदा अदड़ियूं हथ खणी वेंदियूं सिंधु तां? छा था चओ? न अदा तव्हीं छा था चओ? न ॿुधाए छॾियो ज़रदारी खे, ॿुधाए छॾियो शहबाज शरीफ खे, ॿुधाए छॾियो पंजाब खे त सिंधु असां 6 करोड़ इंसाननि खे ज़िंदा रखण जो पालनहार आहे। सिंधु सां मज़ाक बंदि कयो, डेम ऐं केनालनि जूं स्कीमूं ख़तम करियो। सिंध वहंदो त पाकिस्तान बि जीअरो रहंदो। छा मां उन्हनि खे ॿुधाइण चाहियां थो त पाकिस्तान जी ज़िंदगी लाहौर कोन्हे, पाकिस्तान जी ज़िंदगी लाहौर नाहे। पाकिस्तान जी ज़िंदगी इस्लामाबाद जूं वॾियूं वॾियूं दीवारूं ऐं वॾा वॾा ऐवान नाहिनि। पाकिस्तान जी ज़िंदगी सिंध खां शुरू थिए थी, कराची बंदर खां शुरू थिए थी, सिंध जे तेल गैस खां शुरू थिए थी, कोयले खां शुरू थिए थी, ऐं पोइ कराची खां वठी ही जेका शाराए आहे इहा तव्हांजो साह खणी तव्हांजे शहरनि में पहुचाए थी। जेकॾहिं तव्हां सिंध जी शहर कटे, गलो कटे ऐं तव्हां ख़ुशफ़हमी जो शिकार हूंदो त सिंध तड़पंदी
सिंध मरंदी ऐं पाकिस्तान जीअंदो इहा तव्हांजी भुल आहे। सिंध जीअंदी त पाकिस्तान जीअंदो, सिंध मरंदी पाकिस्तान उन खां अॻु ई मरी ख़तम थी वेंदो इंशाअल्लाह। छा था चओ, ईअं आहे या न आहे? हे रुगो सियासी कारकुन न आहिनि, हे रुगो सियासी कारकुन न आहिनि, हे रुगो सियासी कारकुन न आहिनि, हे सिंध जा आबादगार आहिनि। अदा कहिड़ा कहिड़ा आबादगार आहियो, ज़मींदार हथ मथे करे ॿुधायो। ही सिंध जा आबादगार आहिनि, हे सिंध जूं हारियाणियूं आहिनि, हे सिंध जे 5-10-20 एकड़नि जूं आबादगार भेनरूं आहिनि, ही शागिर्द नौजवान आहिनि, ही मासूम ॿार आहिनि जिन जे जिस्म में अॼु रत ढोड़े थो। सिंध जी मोहबत हिननि खे हिन उस में वठी आई आहे। आऊं तव्हांखे शाबाशी ॾियणु चाहियां थो। अधु कलाक सिज मुंहिंजे मथां आयो त मुंहिंजो मथे खां वठी पेरनि ताईं पघर हो, ऐं तव्हांखे शाबाश हुजे जो 10 बजे खां वठी हींअर ताईं इन उस जी गर्मी में मुड़ुस माण्हू ते बीठा आहे। मुंहिंजूं भेनरूं हिमत करे बीठियूं आहिनि। इन जे करे ख़ौफ़ कढो। छा तव्हां वफ़ा कजे रोब खां, धमकियुनि खां डिॼी वेंदो? डिॼो था, नथा डिॼो? पकी ॻाल्हि आहे, दिलि जी ॻाल्हि अथव। डिॼो थियूं। जेके डिॼनि पिया उहे घर वेठा, जेके मैदान में वेठा आहिनि उहे कंहिं बि शइ खां नथा डिॼनि, न धमकी खां, न गोली खां, न जेल खां। त असां चाहियूं था त वफ़ाक़ी हुकूमत ऐं एकीअ दद जी इहा कामयाबी, अॼु वरी ॿी कामयाबी एकीअ दद जी आहे। मूंखे चयूं त डॉक्टर साहब तोखे एॾी तकड़ कहिड़ी आहे धरणनि जी? अञा माण्हू गरम न थिया आहिनि, अञा ॻोठनि में कोन निकिता आहियूं, तव्हां यकदम धरणनि जो ऐलान करे छॾियो आहे। पोइ कंहिं चयो त डॉक्टर कादिर मक्सी पंहिंजी लीडरी पियो चमकाए, डॉक्टर कादिर मक्सी पंहिंजी पार्टी जो नालो थो कढाए। पर मूंखे ख़बर हुई त ही CDWP जेको वफ़ाक़ी हुकूमत जो इदारो आहे उन में उन्हनि मंज़ूर कयो। पोइ ॿियो इजलास एकनेक जो थियणो हो। एकनेक जे इजलास में उन्हनि खे कम जी शुरूआत जी मंज़ूरी वठणी हुई ऐं वो काल इजलास रखियल हो। तव्हांखे मुबारक हुजे त तव्हांजे धरणनि, तव्हांजी जदोजहद जे करे शहबाज शरीफ उन एकनेक जे इजलास में थल केनाल जो, चुलिस्तान केनाल जो, 6 केनालनि जो ही मंसूबो न रखी सघियो, मुलतवी थी वियो। इहा तव्हांजी पहिरीं विख जी कामयाबी। जीअं ऋण गजंदो, धरती तपी ट्रामणू थींदी। ही सिंधी रहण वारियूं मुजाहिद, मुंहिंजूं साथियाणियूं भेनरूं, मुंहिंजूं न्याणियूं, ही पेरे उघाड़ा हारी, ही सिंधी टोपी पातल सिंध जा आबादगार, ही पुरजोश सिंधी शागिर्द नौजवान, इहो जॾहिं लखनि जी तइदाद में निकिरंदो घरनि ॾे ऐं जदोजहद कंदो, दुश्मन खे ललकारींदो, त इंशाअल्लाह हिक पासे असांजी ललकार हूंदी, ॿिए पासे सिंधु दरिया गजगोड़ करे वहंदो इंशाअल्लाह। न सिंधु ज़ंजीरुनि में बंदि थींदो, न सिंधु केनालनि में बंदि थींदो, न सिंधु दरिया में बंदि थींदो। छो जो असीं कसम खणी निकिता आहियूं त असां पंहिंजे धरती ऐं पंहिंजे साह जी हिफ़ाज़त कंदासीं।
तमुजो भेनरूं पंहिंजी ही जदोजहद जारी रहंदी। अज केड़ी तारीख है? 20 नवंबर। पाण किथे बीठा आहियूं? एकीअ दद ते बीठा आहियूं सकरन में। 30 अक्टूबर ते पाण किथे बीठल हुआसीं? किथे बीठल हुआसीं? मगरलो सखर में। आई 9 नवंबर ते पाण किथे हुआसीं? हैदराबाद। को हाणे 8 दिसंबर ते किथे हूंदासीं? इहा तव्हांखे ख़बर पइजी वई आहे। कराची कॾहिं हलंदासीं? बस कजो अदड़ियुनि खां त पुछां, बस कजो अदड़ियूं, कराची कॾहिं हलंदासीं? 8 दिसंबर। इंदिरा खे ख़बर आहे, माशाअल्लाह। जॾहिं मासूम ॿारनि खे ख़बर हुजे त हिननि असांजी अदड़ियुनि ऐं भेनरुनि खे कीअं न ख़बर हूंदी। जंहिंखे ख़बर आहे त 8 दिसंबर ते कराची हलणो आहे, हथ मथे करे ॿुधाए छॾियो। सॼे हाल खे ख़बर आहे। माना हे सॼे सिंध खे ख़बर पइजी वई आहे त 8 दिसंबर ते कराची हूंदासीं। लखनि जे तइदाद में हूंदासीं। सॼी सिंध हूंदी, माइरूं हूंदियूं, भेनरूं हूंदियूं, मासूम ॿारड़ियूं हूंदियूं। तव्हां हूंदियूं या न हूंदियूं? तव्हां हूंदियूं अदड़ियूं? कहिड़ियूं कहिड़ियूं हूंदियूं? हथ मथे करे ॿुधायो। अदड़ियूं सभु? हे कुझु अदड़ियूं हथ नथियूं खणनि, पक न अथव छा भेनर? तव्हांजा भाइर, तव्हांजा वर ऐं तव्हांजा पीअर जेके बि हिते हुजनि ऐं जेको तव्हांखे कराची न वठी अचे, कराची आणण खां तव्हांखे लवाए मूंखे फोन कजो त हुनखे हथ पेर ॿधी कराची वठी इंशाअल्लाह। मूंखे यकीन त तव्हांजा घर जा भाती, तव्हांजा भाइर तव्हां सां गॾु कुलो कुले में पिलाए बीठा आहिनि। तव्हांजा पुट, तव्हांजा वर तव्हां सां गॾु बीठा आहिनि। इंशाअल्लाह जॾहिं कराची में 8 दिसंबर ते गॾु थींदासीं, 1000 माण्हू गॾु थींदासीं। घणा? 1000 न, 1000 न, लखे माण्हू गॾु थींदासीं। लखे माण्हू। ऐं पोइ केरु ॾिसंदो? मुराद अली शाह ॾिसंदो। मुराद अली शाह ॾिसंदो। सिंध जो गवर्नर ॾिसंदो। ऐं गवर्नर शहबाज शरीफ वज़ीर आज़म जो नुमाइंदो केरु आहे कराची में? गवर्नर आहे। गवर्नर ॾिसंदो। ऐं पोइ तव्हांजी कैमरा जी अखि शहबाज शरीफ ओ हिकिड़े कमरे में वेठो, अखियूं हयूं टीवी ते वेठो हूंदो त अॼु गैरतमंदनि जो कराची में इजलास आहे। घणा माण्हू गॾु थिया? जे लखे माण्हू गॾु थी वियासीं, शहबाज शरीफ कननि में हथ विझी गीसियूं कंदो त मूं केनालनि तां हथ खयो। ऐं पाण खे हिननि खे केनालनि तां हथ खणाइणो आहे, डेमन तां हथ खणाइणो आहे, सिंधू दरिया खे ज़िंदा जावेद रखणो आहे। थींदो ईअं? थींदो न इंशाअल्लाह। त मुंहिंजूं भेणूं, मुंहिंजा दोस्तो साथियो, ही का बि जंग कागज़ी जंग न आहे, फोटो कढाइण जी जंग न आहे, निमाइश जी जंग न आहे, हिक ॿिए खां अॻिते अॻु कढी ढोड़ण जी जंग न आहे। ही जंग सिंध जे बका जी जंग आहे। सिंध खे जियारण जी जंग आहे, क़ौम खे जियारण जी जंग आहे, सिंध खे सरसब्ज़ ऐं शादाब रखण जी जंग आहे। इन जंग जे लाइ ज़हनी तयार थियो, दिली तयार थियो, रूहानी तयार थियो। छो जो तव्हां सभिनी खे ख़बर हुजणु खपे त पाण ग़रीब आहियूं, महकूम आहियूं, मिसकीन आहियूं, पेरे उघाड़ा आहियूं, पर पाण 6 करोड़ इंसान आहियूं। 6 करोड़ इंसान। हिकिड़ी अल्लाह जी ताक़त आहे, हिकिड़ी अल्लाह जी ताक़त आहे। ईअं आहे? ऐं पोइ तव्हांखे भरोसो आहे त अल्लाह जी ताक़त ज़ालिम सां गॾु हूंदी, मज़लूम सां गॾु हूंदी?
सिंध सां गॾु हूंदी न, अलाह जी ताक़त कंहिंसां गॾु हूंदी? सिंध सां गॾु हूंदी। जे उन खां पोइ जे ताक़त आहे ज़मीन ते त हिन ग़रीब अवाम जी ताक़त आहे। जेकॾहिं ग़रीब अवाम निकिरंदो, अल्लाह जी बाज रहंदी, दुनिया जी का ताक़त तव्हांजी सिंध खे नथी सुकाए सघे। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। आख़िर में मां तव्हां सभिनी खे शाबाशी ॾींदे, तव्हांजी हिम्मतुनि ते तव्हांखे सलाम कंदे आख़िर में 3 नारा हणां थो। भरपूर जवाब ॾींदो, ना मंजूर ना मंजूर। हाणे नारो समझ में अची वियो तव्हांखे, ना मंजूर ना मंजूर। शाबाश, ना मंजूर ना मंजूर। हाणे पंहिंजे वतन जो नारो, नाराए सिंध। जीअ सिंध, जीअ सिंध। इहो पाण ॿुधो ऐं नवाब शाह वारनि ॿुधो। बीबी फरियाल तालपुर जे घर में आवाज़ ॿुधण में वियो आहे मूंखे पक, पर उहो ज़रदारी इस्लामाबाद में वेठो आहे, उन ताईं आवाज़ कोन वियो आहे। पाण कयो ज़रदारी जे कननि मां ठका कढणा आहिनि, इन करे पूरे जोश सां नाराए सिंध। हाणे मज़ो आयो न, हाणे मज़ो आयो न। ऐं अहिड़ा जेकॾहिं नारा कराची में हणंदव न त ज़रदारी तिरकी कुर्सी था किरी पवंदो। नाराए